उडेरोलाल SHO उडेरोलाल विलेज कामयाब कार्रवाई कंदे हिक सियासी पार्टी सां वाबस्ता हुअण करे पुलिस जे अल्टीमेटम ॾियण बावजूद उडेरो ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में मंशियात विकिरो कंदड़ मोहम्मद जामीन राजपूत खे कच्ची शराब जी थैलियुनि ऐं इंसानी सिहत लाइ हानिकार मावा गुटखा सेल कंदे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार जे रिश्तेदारनि पारां थाणे ते घेराव। इन मौक़े ते SHO उडेरोलाल विलेज इमदाद ज़रदारी ॿुधाईंदे चयो त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त जंहिं बि थाणे ते ड्यूटी लॻे त उन हद मां मंशियात जहिड़े मूज़ी मर्ज़ जो ख़ात्मो करे मंशियात फ़रोशनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायां, पोइ भले ॾोहारी केतिरा बि बासर छो न हुजनि। जीअं त राति असां उडेरोलाल थाणे जी हद में गश्त करे रहिया हुआसीं त असांखे खुफ़िया इतला मिलियो त उडेरोलाल स्टाफ ते हिकु दुकान ते मंशियात विकिरो थी रही आहे, जंहिं ते असां हिकदमि कार्रवाई कंदे जाइ वाक़े ते पहुतासीं त पुलिस जे मोबाइल खे ॾिसंदे हिकु शख़्स नाले एहसान शाह वल्द असदुल्ला शाह भञण में कामयाब थी वियो, जॾहिं त बीठल शख़्स जे हथ में कुझु थैलियूं पियल हुयूं, जंहिंजी चकास कईसूं त हिकु थैली में मैनपुड़ी जूं 93 पुड़ियूं ऐं ॿियनि थैलियुनि में कच्ची शराब पियल हो। जंहिं ते हुन खां नालो मालूम कयोसीं, जंहिं पंहिंजो नालो जामीन राजपूत वल्द फैज़ मोहम्मद राजपूत ॿुधायो, जंहिं ते पुलिस पारां 481 सिंध मैनपुड़ी गुटखा 2019 3/4 PEHO एक्ट ऐं भॼी वियल जवाबदार एहसान शाह ते 3891 नार्को टैक्स तहत केस दाख़िल करण लाइ चालान करे छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।